ओम शांति। अध्याय शक्ति दल जी विशेषताएं। बाबा मधुबन निवासियों मुख्य बाप दादा चारे व महावाक्य 22/11/72 जा बाबा चौंदा मधुबन निवासी शक्ति सेना पांची की खुदा शक्ति रूप में अनुभव कंधे हुए हल्दा है। मधुबन निवासी शक्ति सेना पांजी की शक्ति रूप में अनुभव कंधे हुए हल्दा है। गायनिया शक्ति दर्ज के कारण ही बाप जो नाम सर्वशक्तिवान गायन। अच्छा, शक्ति दल के कारण ही बाबा जो नाम सर्वशक्तिवान गायन। तो ये सर्वशक्तिवान की शक्ति दल आए। शक्ति दल की विशेषता है सदा और सर्व समस्याएं की पार करे छे। ये कोई सिधो रास्तो सहजी पार करे वठदा है। सोचदा ना ठहरदा ना। जेके शक्तिशाली आत्मा है ना, वो हर गाल की पार करे छॾियो जी सिधो रास्तो। तो सोचना ये शो पियो हाणे छा करूं, फलानो फलानो ठहर दियो न। उन्हनि खे जो कम करणो आहे वो बाबा जी याद में वो करे ही दिखाएंगे। शुद्ध शक्ति होंगी ना बाबा की। इन प्रकार शक्ति दल जी विशेषता यही आहे जो समस्याएं उन्हनि जे अॻियां चर्ची करण जो सहज साधन अनुभव थींदो। इन प्रकार शक्ति दल जी विशेषता छा हूंदी आहे? हर गाल की सहज रीति पार कर छॾियो। हर समस्या खे समस्या जे रूप में न ॾिसियो। ये ॾिसियो कि हिन समस्या जे कारण ये समस्या मुंहिंजे लाइ अॻियां वधण जो साधन थी। समस्या साधन जे रूप में परिवर्तन थी वञे। साधन अपनाइण में मुश्किल न लॻंदो। कोई भी असांजे जीवन में ॻाल्हि थिए थी न, तो हुनमें कुझु न कुझु कल्याण। अगर असां हिन रीति सोचतासीं न, त हुन समस्या हुन ॻाल्हि खे बि असां अॻियां वधण जो साधन सम्झी करे कार्य में लॻाईंदा। साधन अपनाइण में मुश्किल न लॻंदी आहे, छो जो मालूम आहे कि साधन ही सिद्धि जो आधार आहे। वैसे भी बाबा चवंदा आहिनि, लेकिन बाबा जो ठहण खां पोइ त हर विघ्न में कुझु न कुझु सिखाइणो आहे बाबा खे। हर ॻाल्हि में कोई न कोई कल्याण आई से पंहिंजी बुद्धि में फिक्स करे रखो। शक्ति दर्ज सदैव हर समस्या उन्हनि खे सदा हर समस्या न जानी पहचानी अनुभव थींदी। जेकी बाबा जी शक्तिशाली आत्माएं हूंदी न, छो उन्हनि में ज्ञान हूंदो, शक्ति हूंदी। बाबा असांखे मुरली में सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾींदा आहिनि कि हीअं थिए त हीअं करो। त असांजे साम्हूं कोई बि ॻाल्हि ईंदी त उन्हनि खे पहिरियों खां ई जीअं त पतो ई आहे। जीअं होशियार स्टूडेंट हूंदा न, उनखे पतो आहे हिन प्रश्न जो उत्तर छा आहे, त वो घबराईंदो कॾहिं। त असां बि जॾहिं शक्तिशाली आत्मा समझदार आत्मा थी वेंदासीं त असां कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में घबराईंदासीं न। असांखे पतो आहे हिन जो हल छा आहे। वो कॾहिं बि आश्चर्यवत न थींदा। आश्चर्यवत जे बजाय सदा जीवन में संतुष्ट रहंदा। कोई सहज साधना व जो भी संबंध में ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, बाबा चवंदा त वो सदा संतुष्ट रहंदा आहिनि। कोई भी साधन हुजे, कोई भी संबंध में ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, वो पंहिंजे अगर अनुकूल हुजनि ऐं हिन कारण असां संतुष्ट रहूं त हिनखे संतुष्ट न चईंदासीं। कोई भी संबंध में कोई ॻाल्हि थी थिए या कोई भी अहिड़ी वेड़ी साधन जे कारण जो असां चाहियूं पिया अगर वो थी वञे त हिन में तो संतुष्ट आहियूं। लेकिन बाबा चवनि था जो पंहिंजे संबंध में व पंहिंजी स्थिति जे प्रमाण अनुकूल न भी महसूस हुजे, असां चऊं कि मूंसां गॾु ईअं थियो, मूंसां मूंखे ईअं अचे, मुंहिंजा ॿार अहिड़ा। त कोई भी अहिड़े पंहिंजे संबंध में व पंहिंजी स्थिति जे प्रमाण कोई अहिड़ी ॻाल्हि थी वञे जो ठीक न आहे, असांखे लॻे
असांजे अनुसार ठीक न आहे, लेकिन असां हुन में बि संतुष्ट रहूं। अहिड़ी स्थिति हुजणी खपे। कोई ॻाल्हि थिए थी असांजे हिसाब सां थिए थी त माण्हू संतुष्ट था रहनि, लेकिन असांजे हिसाब सां बि न आहे, असांजे लाइक़ बि न आहे, लेकिन थी वई त असां में एतिरी शक्ति हुजणी खपे न कि असां हुनखे पंहिंजे अॻियां वधण जो साधन ठाहे छॾियूं। तॾहिं संतुष्ट असांखे असां संतुष्ट आत्मा कहलाईंदासीं। तॾहिं शक्ति दर्जे मुख सां कॾहिं कारण शब्द न निकिरणो खपे। हाणे चेक करो, संजय मुख सां कॾहिं बि कारण शब्द निकिरंदो आहे? भई हिन कारण ईअं थियो, मां त शांत रहण चाहियां थी, लेकिन हिन जे कारण मां शांत थी वेंदी। मां त ॾाढो सुठो हलण चाहियां थी, मां त सुठा ख़ुशि रहण चाहियां थी, लेकिन हिन जे कारण मां न थी सघां। कहिड़ी बि ॻाल्हि में असांखे कारण शब्द न यूज़ करणो। हिन जे कारण मां अमृत वेलो नथी करे पायां, हिन जे कारण मां बाबा जी मुरली नथी ॿुधे पायां, हिन जे कारण ईअं हुयो, हिन कारण सां इहो थियो। कारण शब्द निवारण में परिवर्तित थी वञे, ये त अज्ञानी बि चईंदा आहिनि कि हिन कारण सां इहो थियो। असां ज्ञान वठूं था, मतिलब असांखे हर कारण जो निवारण पतो हुजणो खपे न, तॾहिं त असां माण्हू खे चईंदासीं असां ज्ञान ॿुधंदा आहियूं। अगरि असां ज्ञान ॿुधंदे ॿुधंदे बि चऊं हिन कारण ईअं थियो त माण्हू चईंदा न तव्हां त ज्ञान ॿुधंदा आहियो, वो कारण छो? तव्हांजी स्टेज न हुजणी खपे। साम्हूं कोई कारण अचे त हुन घड़ी हुनजो निवारण जे रूप में हुनखे परिवर्तन करे छॾियो। पोइ इहा भाषा ख़तम थी वेंदी, समय गवाइण ख़तम थी वेंदो। 10-20 मिंट लॻिया, वो 2 मिंट लॻिया, समय त वियो न। बाबा चवंदा समय त वियो। उन समय फौरन त्रिकालदर्शी ठही कल्प कल्पिन कारण जो निवारण मां कयो हुयो। वो स्पष्ट स्मृति में अचण सां कारण खे निवारण में बदली करे मां केरु आहियां? त्रिकालदर्शी। मूंखे पतो आहे हिन कारण जो निवारण छा आहे। कल्प कल्प मां हिन कारण जो निवारण कयो आहे। ये असांखे संकल्प अचणो खपे, बाबा खे यादि करे त असांखे हुनजो निवारण ज़रूर मिलंदो। सोचंदो न कि इहा करणो खपेव न, इहा ठीक थींदो या न, इहा कीअं थींदो, इहा भाषा सभु ख़तम थी वेंदी। अगरि असां यादि रखंदासीं कि मां कल्प कल्पिन कारण जो निवारण करे बाप समान संपन्न संपूर्ण ठही आहियां, तॾहिं असां अभ्यास कंदासीं न कि मां त्रिकालदर्शी आहियां, कल्प कल्पिन कारण जो निवारण कयो आहे, त असांखे विजय ज़रूर मिलंदी। असांखे कोई प्रश्न हूंदो, जीअं मकान ठाहींदो आहे त पहिरियों छत विझण जो आधार ठाहींदा आहियूं, त पहिरियों उहो समय हुयो। पहिरियों असां ज्ञान में नया नया आयासीं त सोच बाबा जी ॻाल्हियूं, हा बाबा ईअं चए थी ईअं चए थी, लेकिन हाणे त असांखे सभु ज्ञान अची वियो, अनुभव थी वियो न, सिर्फ़ समय ते यादि अची वियो, असां हुनखे कार्य में लॻाए सघूं। त पहिरियों उहो समय हुयो, हाणे त निरादर थियणो न। पहिरियों उहो ॻाल्हियूं ॿुधण लाइ बाबा वटि बि समय हुयो, बाबा पुछंदा हुया कोई समस्या त न आहे न, कोई संपर्क वारा विघ्न त नथा विझनि, पर बाबा हाणे चवनि था कि असांखे हाणे समझदार थियणो खपे। हाणे असांखे ईअं न थियणो आहे बाबा हिन कारण ईअं थो थिए, हिन कारण ईअं थो थिए, हिन कारण हेॾे समय खां ज्ञान ॿुधूं था, बाबा त सदा चईंदो आहे न शुभ भावना शुभकामना रखो, तव्हां परिवर्तन सभिनि कारणनि जो निवारण छा आहे? मां परिवर्तन थी वेंदो, मां सदा शांत, सुख, प्रेम, आनंद, ज्ञान स्वरूप, पवित्र स्वरूप, शक्ति स्वरूप रहां त सभु ठीक थी वेंदो। कोई केतिरो बि कड़ो हुजे, कोई केतिरो बि वॾो
भयंकर जे माण्हू चईंदा आहिनि न ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे इहे। असांजे साम्हूं छा बाबा जे साम्हूं मां बाबा सां गॾु वेठी आहियां, उहो ख़तरनाक माण्हू छा उहो बाबा जो ॿार आहे। त मां त सर्वशक्तिवान जो ॿार आहियां न, उहो बि बाबा जो ॿार आहे। त ॿियो ई मूंखे बाबा खे यादि करणो आहे ताकी हुनजी उहा जेकी बि रावण जी क्रूरता आहे उहो ख़तम थी वञे। ॿियो ई सुठो अहिड़ा माण्हू सां गॾु असां रहूं था त बाबा खे यादि करे असां पंहिंजी शक्ति खे समझी सकता आहियूं कि मां अगर बाबा खे यादि करां थी त इहा आत्मा मूंखे डिस्टर्ब न कंदी। दैट मीन्स मां करां थी। त कहिड़ो बि माण्हू हुजे घर में या किथे बि कुझु बि विघ्न हुजे, कोई बि ॻाल्हियूं करे, लेकिन असां अगरि सिधा बाबा जी यादि में आहियूं त असां शांत रहंदासीं। हिन सां पतो बि लॻी वेंदो असां बाबा जी यादि में आहियूं न आहियूं। त बाबा चवनि था कि पहिरियों इहो समय हुयो कि बाबा प्रश्न पुछंदा हुया, कोई समस्या त न आहे, कोई संपर्क वारा विघ्न त विझनि नथा विझनि न। हाणे पुछण जी आवश्यकता न आहे, हाणे अनुभवी थी चुकिया आहिनि। त अहिड़ी स्टेज ताईं पहुचा आहियो या अञा ताईं ॻाल्हियूं कंदा आहियो कि ईअं थी वियो पोइ ईअं थी वियो? त असांखे चेक करणो आहे। भले बाबा सां बि अगरि कंदा आहियूं त असांजे मन में मतलब असांजी बुद्धि में ज्ञान आहे तॾहिं त असां बाबा खां अञा ताईं कोई बार बार पुछे और टीचर हुनखे रोज़ पढ़ाए थी, वो बार बार उन ई ॻाल्हि खे पुछे थो त टीचर त ईंदी न। त सुठी रीति पढ़ोस त पुत्र त आहिनि हिन में, ध्यानु ॾियो। त बाबा चए थो त अहिड़ी स्टेज ताईं पहुचा आहियो कि अञा ताईं ईअं चईंदा ईअं थियो पोइ ईअं थियो। इन ॻाल्हियुनि खे चइबो आहे रामायण जी कथा। जेका माण्हू ईअं कंदा आहिनि हीअं थियो, फलानी ईअं चई, फलानी मूंखे ईअं कंदी आहे, फलानो ईअं कंदो आहे, ये कहिड़ी कथा थींदी आहे? रामायण जी कथा। रामायण जी कथाउनि में टाइम त न गवाईंदा आहियो। अरे फलानी कोई बि आहे कुझु बि करे, मुंहिंजो छा कमु आहे? मां आत्मा मथां खां हेठि आई आहियां बाबा सां गॾु। मूंखे बाबा खे यादि करणो आहे, सुबुह सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करे कर्म जो करणो आहे वो कयो। बाबा जे ज्ञान जी मुरली ॿुधी, मनन चिंतन कयो, बाबा जो ज्ञान कंहिंखे ॿुधायो या जो बि कमु था वो बाबा जी यादि में करो। फलानो फलानी छा थी करे, असांजो छा मतिलबु? त ये रामायण कथा थींदी आहे। रामायण जी कथा में टाइम त न गवाईंदा आहियो। हाणे ताईं बि कथा वाचक त न आहियो। रामायण जी कथा बि कोई हिकु हफ़्ते कोई 10 ॾींहं पूरी कंदो आहे न, ईअं कथायूं त न कंदा आहियो। आपस में हिक ॿिए सां मिलंदा बि आहियो त यादि जी यात्रा जी युक्तियूं दिन प्रतिदिन जो गुह्य ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो, उन्हनि जी लेन देन कंदा आहियो। अञा ताईं फलानी अहिड़ी आहे ईअं आहे हूअं आहे। त चलो अगरि तव्हां ॿुधायो बि था त हुनमें बि बाबा असांखे छा उत्तर ॾिनो अथई? तव्हांखे कोई ॿुधाए बि त तव्हां हुनखे चओ बाबा चईंदा न ईअं करो ईअं करो ईअं करो, त ज्ञान जी लेन देन थी वई न। असांखे बाबा हर ॻाल्हि जे लाइ उत्तर ॾिनो अथई त असांखे हुन नेगेटिव खे न पकड़े रखिणो आहे। हिन ॻाल्हि जो निवारण बाबा छा ॿुधायो अथई उहो बुद्धि में रखिणो। बाबा चए थो ईअं लेन देन करो। हा भई बाबा खे अहिड़ी सिचुएशन में कीअं यादि करूं, हेॾो कुझु थींदे हुए बि असां बाबा जी यादि में कीअं रहूं, कहिड़े पॉइंट जे ध्यान में रखूं। हाणे अहिड़ी स्टेज हुजणी खपे। हाणे हुन ॻाल्हियुनि में असांखे न फसणो। त बाबा चए थो जी भक्ति मार्ग खे दुर्गति मार्ग सम्झी करे छॾे छॾियो। भक्ति मार्ग में माण्हू छा कंदा आहिनि? मूर्ति स्नान करायो, पाठ पढ़ो, ये करो वो करो, हुन सां कुझु फ़ाइदो त आहे न। ॿियो ई भॻवान खे अलाए कहिड़ा कहिड़ा रूप ॾेई करे असां भॻवान जी निंदा कई आहे त दुर्गति मार्ग थी वियो न। अगरि भक्ति मार्ग जी कोई बि रीति रस्म हाणे ताईं बि आहे त आश्चर्य लॻंदो न। हाणे समय भक्ति मार्ग जी बाबा जो पक्का वार थींदा वेंदा न, उन्हनि खां भक्ति पूरी रीति छुटजी वेंदी।
ये हथ जोड़ना, मालायूं पढ़णियूं, पाठ करणु, हा दिखावे जे लाइ घर गृहस्थी में आयो त करणो पवंदो आहे, लेकिन मन सां उन्हनि खे रहंदो इहे सभु फालतू आहे। छोजी सम्झी विया आहियूं दुर्गति मार्ग आहे, टाइम वेस्ट आहे। असांखे यादि करणो, पंहिंजे खे आत्मा सम्झी मथे असां मालाउनि में छो भटकूं, असां मूर्तियुनि में मंदिर टिकाणा छो भटकूं, असां पंहिंजो बुद्धीअ मथे लॻायूं त सुठो न। उहो ई इहे ॻाल्हियूं करण व हिन ॻाल्हियुनि में समय गवाइण, हिनखे बि ईअं ई सम्झणो खपे। जेकी ॻाल्हियूं कंदा आहिनि, हा फलानी अहिड़ी आहे, फलानी ईअं कंदी आहे, ईअं हीअ बि छा थियो, हीअ बि जीअं त समय गवाइण जी भक्ति मार्ग दुर्गति मार्ग जी रस्म आहे न, उहो ई हिन ॻाल्हियुनि में बि अगरि असां टाइम वेस्ट था करूं त जीअं पंहिंजी दुर्गति था करूं। जॾहिं अहिड़ो अनुभव थिए तॾहिं सम्झो कि असां में परिवर्तन आयो। जॾहिं असां में इहे ॻाल्हियूं जॾहिं करण असांजी छुटिजी वञनि न, भले केरु केॾो बि तव्हां सां बुरो करे, कोई तव्हां खां पुछे बि त बि चवंदो मां त बाबा जी यादि में रहंदी आहियां, सभु ठीकु आहे, उहो बि ठीकु आहे, मां बि ठीकु आहे, त बाबा चए थो तॾहिं सम्झो असां में परिवर्तन आयो। लेकिन सच्ची में न मन में उहो ॻाल्हि हलंदी रहे, अगरि मन में हले थी त बाबा खे बि ॿुधायो त बि मन में शांती नथी अचे त कंहिंखे ॿुधायो भले। लेकिन अगरि मन में जीअं हाणे जीअं कोई न कोई जीव जंतु जानवर हूंदो, हुनखे छा कंदो, हुनखे ॾिसंदा ई रहंदो, छो फोन ते थोरी ॿुधाईंदो तुंहिंजे घर में ईअं आयो ईअं आयो, भई आयो त पहिरियों त हुनखे भॼाईंदव न, उहो भॼाईंदा। त उहो ई अगरि असांजे जीवन में अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि त असांखे हुनखे अगरि असां भॼायूं पहिरियों, अगरि असां खां नथी भॼनि असां बाबा खे ॿुधायूं, भॼायूं कीअं जो बाबा ज्ञान जी युक्ति ॾेई सफ़ालजे, मां त बाबा खे यादि थी कयां, बाबा जी ज्ञान जी ॿुधां थी, मां त पंहिंजो कम में लॻल आहे, जेके जो करिणो करे सभिनि जो भलो थिए, सभिनि जो कल्याण थिए। अगरि हिन रीति मन शांत थिए त ठीकु आहे, न त बाबा खे ॿुधायो, पोइ बि नथो शांत थिए त कंहिंसां ॿियो कंहिंखे ॿुधायो, ज्ञानी आत्मा जो तव्हांजे मन खे शांत करे सघे। त बाबा चए थो अगरि न त ॿुधायो, न त अगरि शक्ति अथव परिवर्तन थी वियो आहे त ठीकु आहे। जीअं अनुभव कंदा आहियो न भक्ति मार्ग जी पिछले जन्मनि जी ॻाल्हियूं, हिन जन्म में कॾहिं घंटी वॼाईंदा व माला सिमरन कंदासीं, हाणे पहिरियों त कंदा आयासीं न, घंटी वॼाईंदासीं, माला सिमरन कंदासीं, त असांजी पास्ट जी लाइफ आहे। उहो ई हाणे इहो बि सम्झो कि फलाणो अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, अहिड़ो आहे, इहे सभु असांजी पास्ट जी लाइफ आहे। हाणे असां इहे ॻाल्हियूं न कयूं। अगरि सम्झो कंहिंजे अवगुण व अहिड़ी चलन जो सिमरन कंदा आहियो त इहे बि भक्ति थी वई। भई ॾिसो बाबा चए थो अगरि सॼो ॾींहुं असां ईअं कंदा रहींदा न, फलानी ईअं थी करे हूअं थी करे, त जीअं असां हुननि जी ॻाल्हियुनि जो सिमरन था करूं त इहे बि भक्ति थी वई। जे बाप जो गुणगान कंदा आहियो, सिमरन कंदा आहियो, उहो माला थी वई। अगरि कंहिंजी अवगुण व कंहिंजी ॾिसी ॾिठल उहे ॻाल्हियुनि जो सिमरन था करो त उहो भक्ति मार्ग दुर्गति मार्ग जी माला फेरो था। सॼो ॾींहुं दुनिया में माण्हू छा था करनि, माला था फेरनि। कहिड़ी माले था फेरनि? मन में फलानी अहिड़ी आहे, फलानी ईअं कंदी आहे, फलानी ईअं छो थी करे, फलानो अहिड़ो आहे, ईअं हो। त इहे दुर्गति मार्ग जी माला फेरनि था सभु। मन में संकल्प करण, इहे बि जाप थियो न। मुख सां चओ था त ईअं जोर जोर सां सिमरन था करो, मन में सोचो था त जाप था करो। जीअं अजप जाप कंदा रहंदा न, उहे संकल्प हलंदे रहंदे, बंदि न थींदे। बाबा चवनि था जीअं उहा अजप जाप कंदा रहंदा आहिनि माण्हू दुनिया में, अजप जाप कंदा रहंदा आहिनि, उहो ई अगरि असांजो संकल्प हलंदा ई रहनि था, फलानी अहिड़ी आहे, फलानो अहिड़ो आहे, मूंसां ईअं कई, मूंसां इलाही पुराणी पुराणी ॻाल्हियुनि जो अगरि तव्हांजे मन में संकल्प हले थो
तो मतलब तव्हांजो अंदर अजपा जाप तो हले भक्ति मार्ग जी दुर्गति माला जो कि गहरी ॻाल्हि आहे। मतलब सॼो ॾींहुं अगर कुछ उल्टो सुल्टो सोचो था मन में तो मतलब सॼो ॾींहुं तव्हां अजपा जाप था करो, तंहिंखां सुठो त बाबा खे यादि करो, बाबा जी ॻाल्हियूं सोचदा रहो, वो सुठो न। इहे असांखे चेंज करणो आहे न। जीअं वो अजपा जाप कंदा रहंदा आहिनि न, उहे ही संकल्प हलंदा ई रहंदा आहिनि, बंदि न थींदा आहिनि। तो ये भी जाप थी वियो न, ये भक्ति मार्ग जी दुर्गति जी रस्म आहे। ये हाणे भक्ति मार्ग जी दुर्गति जी रस्म आहे। त बाबा चवनि था कि हाणे हिक ॿ खे ॿुधाईंदा आहियो, ये घंटी वॼाईंदा आहियो, फलाणे ये कई हीअं कई। हिक ॿिए खे ॿुधाइण मतलब घंटी वॼाइण, ऐं मन में संकल्प करण मतलब जाप जप। त बाबा चए थो त ईअं कई ते घंटी वॼाइण थी, ये भक्ति दुर्गति जी रस्म आहे। त तव्हां त मधुबन निवासी त ज्ञान स्वरूप आहियो न। कोई भी दुर्गति जी रीति रस्म चाहे स्थूल चाहे सूक्ष्म, उन्हनि सां वैराग्य अचणो खपे। जीअं भक्ति जे स्थूल साधन सां वैराग्य अची वेंदो न नॉलेज जे आधार सां, उहो ई न भक्ति मार्ग जी रस्म जपा जाप घंटी वॼाइण अर्थात जंहिंजे लाइ उल्टो सुठो सोचणो, हिक ॿिए खे ॿुधाइण, इन सां वैराग्य अचणो खपे। हिन वैराग्य खां पोइ ई यादि जी स्पीड असांजी अॻियां वधंदी। असांखे वैराग्य अची वेंदो न तॾहिं यादि जी स्पीड अॻियां वधंदी, न त केतिरो बि पुरुषार्थ करो, बाबा चवनि न त केतिरो बि पुरुषार्थ करो न थी पाएंदी। जिससे असां इहा अजपा जाप और घंटी बजाइण न बंदि कंदासीं न भक्ति मार्ग जी दुर्गति मार्ग जी, तेसिताईं बंदि न थी, तेसिताईं पुरुषार्थ में अॻियां न वधंदासीं। जीअं भगत माण्हू केतिरो बि पुरुषार्थ कंदा आहिनि, भगवान जी याद में वेहण जो वेही सघंदा आहिनि, केतिरो बि पंहिंजे खे मारदा आहिनि, कष्ट कंदा आहिनि, भिन्न भिन्न रीति सां समय ॾींदा आहिनि, संपत्ति लॻाईंदा आहिनि, पोइ बि थी सघंदो आहे। हिते भी अगर दुर्गति मार्ग जी रीति रस्म आहे त याद जी यात्रा जी स्पीड वधी न सकती आहे। बाबा चवनि था हिते भी अगर दुर्गति मार्ग जी असां में अगर रीति रस्म आहे, ॿियनि जी उल्टी सुल्टी ॻाल्हियुनि जे मन में सोचण जो जाप करण और हिक ॿिए खे ॿुधाइण मतलब घंटी वॼाइण, अगर इहा रीति रस्म आहे असां में त असांजी याद जी यात्रा जी स्पीड कॾहिं भी न वधी सघंदी, अटूट याद न रही सघंदी। घंटी वॼाइण आदि शुरू थियो कि स्थूल रूप में छॾे सूक्ष्म रूप में वठी अचे। स्थूल रूप में त असां घंटी वॼाइण हाणे छॾे छॾियो, त बाबा चए थो स्थूल रूप में छॾे करे सूक्ष्म रूप में त धारण न करे छॾी अथव घंटी वॼाइण। भक्त त खूब चैलेंज कंदा आहिनि, भक्तनि खे त तव्हां खूब चैलेंज कंदा आहियो कि घंटी वॼायो था, ये सब टाइम वेस्ट आहे, मनी वेस्ट करो था। त बाबा चए थो तव्हां पंहिंजे खे चेक करो, पंहिंजे खे चेक करो केसिताईं ज्ञानी तूं आत्मा ठहिया आहे। ज्ञानी तूं आत्मा जो अर्थ ई आहे हर संस्कार हर बोल ज्ञान सहित। ज्ञानी तूं आत्मा जो अर्थ आहे हर संस्कार हर बोल ज्ञान सहित हुजणो खपे, कर्म भी ज्ञान स्वरूप हुजणो खपे, इनखे ज्ञानी तूं आत्मा चइबो। आत्मा में जे संस्कार है न वो ऑटोमेटिकली वर्क कंदा रहंदा आहिनि। त ज्ञानी तूं आत्मा जा नेचुरल कर्म बोल ज्ञान स्वरूप वारा हुजणा खपनि। त पंहिंजे खे ॾिसो ज्ञानी तूं आत्मा ठहिया आहिनि,
भक्ति अर्थात दुर्गति में वञण जो जरा भी नाम निशान न हुजणो खपे। जीअं तव्हां माण्हू चईंदा आहियो न हिते ज्ञान आहे, हुते जाते ज्ञान आहे उते भक्ति न आहे, जाते भक्ति आहे उते ज्ञान न आहे। राति ऐं ॾींहं जी मिसाल ॾेई करे ॿुधाईंदा आहियो न, त ज्ञानी आत्मा कॾहिं भक्ति करे ई न सघंदो। त शुद्ध ज्ञानी आत्मा खे पतो आहे भॻवान मुंहिंजो पीउ आहे, उहो मथे रहंदो, त मां कंहिंजी मूर्ति ठाहियां, कंहिंखे यादि करां, ऐं पंहिंजो पीउ आहे त हुन सां मां मिलन मनायां, ॻाल्हियूं करां, प्राप्ति करां ऐं हुनजी मूर्तियूं ठाहे पूजा करां। त बाबा चए थो कि हाणे ज्ञान जा रात ॾींहं जो फर्क़ु ॿुधाईंदे त भक्ति पंज संस्कार स्थूल व सूक्ष्म रूप में बि न हुजणा खपनि। स्थूल त जो असां मूर्ति वग़ैरह कंदा आहियूं, ऐं हाणे बाबा चए थो ज्ञान में अचण खां पोइ बि अगरि असां हिक ॿिए जी गिलानी करूं था, फलानी अहिड़ी आहे या मन में सोचूं था, ईअं बि न। ज्ञान जो संस्कार बि ॾाढे समय खां खपनि, ॾाढे समय खां हाणे जो संस्कार न भरंदव त ॾाढे समय जो पोइ राज्य न मिलंदो न। बाबा चवनि था अंत समय भरण जो पुरुषार्थ कंदव त राज्य भाग्य बि त्रेता जे अंत में वञी करे, हाणे खां कंदव त राज्य भाग्य बि आदि खां पाईंदव। हिसाब किताब पूरो आहे न, जेतिरो ऐं ओतिरो आहे न। मधुबन निवासियुनि खे त लिफ्ट ऐं एक्स्ट्रा गिफ्ट आहे। छो साम्हूं एग्जाम्पल आहिनि, मधुबन में रहण वारनि जे साम्हूं त दादियूं हुयूं, त उन्हनि खे एक्स्ट्रा लिफ्ट ऐं गिफ्ट हुई, सभी सहज साधन थी वियो। सिर्फ़ कारण के निवारण में परिवर्तन करे छॾो त मधुबन निवासियुनि खे जो गिफ्ट आहे उन सां पंहिंजे खे ॾाढो परिवर्तन करे सघंदा आहिनि। मधुबन में बि रहण वारा हाणे त ख़ैर दादियूं हिकु ई आहिनि, बाक़ी त सभु अव्यक्त थी विया, लेकिन बाबा हुन समय जे लाइ ॿुधाइनि था। हाणे बि अगरि असां हर कारण जो निवारण करे छॾंदासीं न त असां में ॾाढो परिवर्तन अची सघंदो आहे। सुदेव पंहिंजे साम्हूं निमित ठहियलूं मूर्तियूं एग्जाम्पल आहिनि। हाणे असां पंहिंजे बुद्धि बल द्वारा जेतिरो कैच करे सघूं। हाणे जीअं मम्मा जो मास थो हले त मम्मा जी विशेषताउनि खे पढ़ो ॿुधो त असांजी बुद्धि बल द्वारा असां हाणे कैच करे सघंदा आहियूं। लेकिन जंहिं ॾिठो उहो त साकार में ॾिसी करे पंहिंजे खे ठाहे सघंदा हुया न। ऐं हाणे त जंहिंजी बुद्धि सुठी हूंदी उहो ई कैच करे पाण खे ओड़ो ठाहे सघंदा। त बाबा चए थो शक्तियुनि जो संकल्प बि पावरफुल हूंदो आहे, शक्तियुनि जो संकल्प बि पावरफुल हूंदो आहे, त कमज़ोर न हूंदो आहे। जो चाहे सो करनि, ईअं अहिड़नि खे शक्ति सेना चइबो, जिन जो संकल्प पावरफुल हूंदो आहे न, जो चाहे उहो करे सघनि, अहिड़नि खे शक्ति सेना चइबो। हिते त ॾाढो सहज साधन आहे, कमु कयो ऐं पंहिंजे पुरुषार्थ में लॻियो। मधुबन निवासियुनि सां बि मधुबन जी शोभा आहे, पोइ बि ॾाढा लकी आहियो। पंहिंजे खे ॼाणो न ॼाणो पोइ बि लकी आहियो। कई ॻाल्हियुनि सां बची आहे, लेकिन मधुबन में रहंदे हुए बि अॻियां केरु वधी सघंदो आहे जो कारण जो निवारण करण वारो हुजे। बाबा चवनि था कई ॻाल्हियुनि सां बची आहे। स्थान जे महत्व, संगत जे महत्व खे, वायुमंडल जे महत्व खे बि ॼाणंदा आहियूं त हिकु सेकेंड में महान ठही वेंदो। मधुबन में अगरि असां वेंदा आहियूं त स्थान जो महत्व, अव्यक्त बाप दादा जी संगत जो महत्व, वायुमंडल जो महत्व खे ॼाणूं त असां हिकु सेकेंड में महान ठही सघंदा आहियूं। कोई वॾी ॻाल्हि न आहे, माला फिक्स न आहे, अञा सभिनि खे चांस। हाणे ॾिसंदासीं प्रैक्टिकल में छा परिवर्तन ॾेखारींदो। उम्मीदवार त आयो न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।